अस्सलाम वालेकुम। हाणे असांजो नओं टॉपिक आहे एसिड ऐं बेस। ठीकु आहे। एसिड खे सिंधी में तेज़ाब चइबो आहे ऐं बेस खे सिंधी में असास चइबो आहे। एसिड खे तेज़ाब चइबो आहे, बेस खे असास चइबो आहे। इन मंझि क्वेश्चन अक्सर ईंदा रहंदा आहिनि पेपरनि में। ठीकु आहे। सो हाणे असां हिननि खे डिस्कस कंदासीं। पीएच स्केल पढ़ंदासीं, पीएच वैल्यू छा हूंदी आहे ऐं इन्हनि में डिफरेंस छा हूंदो आहे, लिटमस पेपर ते हुनजो असरु ऐं ॿियूं खोड़ सारियूं शयूं पढ़ंदासीं। अच्छा, हाणे असास छा हूंदो आहे, यानी कि जेको आहे सो बेस छा हूंदो आहे ऐं तेज़ाब छा हूंदो आहे। हाणे तेज़ाब जेको हूंदो आहे इहे तव्हां ॾिठो हूंदो के शयूं हूंदियूं आहिनि जेके खटियूं हूंदियूं आहिनि। ठीकु आहे। सो जेके खटियूं शयूं हूंदियूं आहिनि उहे तेज़ाबी हूंदियूं आहिनि नेचर में। असल में हिकिड़ो बिहेवियर आहे, जेके लिक्विड्स हूंदा आहिनि न, ख़ासि तौर ते जेके बि पाणीयाठ हूंदा आहिनि असांजे जेको आहे आम ज़िंदगी में, जीअं मिसाल खीर आहे, जीअं ऑरेंज जूस आहे। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां जीअं जेको आहे असांजी ब्लड आहे, ईअं खोड़ सारियूं शयूं हूंदियूं आहिनि लिक्विड्स जेके हूंदा आहिनि, उन्हनि जी असां तेज़ाबियत या असासियत चेक कंदा आहियूं। यानी कि उन्हनि जे अंदरि तेज़ाबियत केतिरी आहे या असासियत केतिरी आहे, इहा उन्हनि जी नेचर हूंदी आहे। ठीकु आहे। सो जेके शयूं खटियूं हूंदियूं आहिनि उहे एसिडिक हूंदियूं आहिनि नेचर में। जेके शयूं कोड़ियूं हूंदियूं आहिनि जीअं सोप वग़ैरह, त उहे छा हूंदियूं आहिनि, बेसिक हूंदियूं आहिनि नेचर में। हाणे तेज़ाब ऐं असास आहे छा, जंहिंजे अंदरि हाइड्रोजन आयन हुजे, जंहिंजे अंदरि हाइड्रोजन मिले, हाइड्रोजन आयन चइबो आहे। आयन तव्हांखे मां पढ़ायुमि त जेको हिकिड़ो इलेक्ट्रॉन लूज़ करे, या आयन बेसिकली चइबो आहे जेको इलेक्ट्रॉन लूज़ करे या गेन करे। ठीकु आहे। उनखे आयन चइबो आहे। हाइड्रोजन आयन उहो मुराद आहे जंहिंजे अंदरि हाइड्रोजन सोली सिंधी में शामिल हुजे, उनखे पाण एसिड चवंदा आहियूं। ऐं जंहिंजे अंदरि हाइड्रो ऑक्साइड यानी कि OH शामिल हुजे, उनखे पाण छा चवंदा आहियूं, बेस चवंदा आहियूं। ठीकु आहे। यानी कि कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके एसिडिक इन नेचर हूंदियूं आहिनि, कुझु शयूं बेसिक इन नेचर हूंदियूं आहिनि, यानी कि बेस वांगुरु रिएक्ट कंदियूं आहिनि। जीअं हाणे ॾिसो लेमन जूस आहे, उहो खटो हूंदो आहे। ठीकु आहे। हाणे इहो छा आहे, इहो असांजो एसिडिक इन नेचर आहे, यानी कि इन जे अंदरि तेज़ाब जूं ख़ासियतूं शामिल आहिनि। अहिड़े तरीक़े सां असां वटि जीअं हाणे ब्लीच हूंदी आहे, ब्लीच इस्तेमालु कंदा आहियूं न कपिड़ा धोइण जे लाइ। हाणे इहा जेका आहे इहा बेसिक इन नेचर हूंदी आहे। ठीकु आहे। या जीअं असांजो साबुण आहे, या साबुण सां जेको तव्हां जॻ ठाहींदव, उहा बेसिक इन नेचर हूंदी आहे। हाणे साइंसदाननि छा कयो, इन्हनि खे मैयर करण जे लाइ हिकिड़ो पीएच स्केल ठाहियूं। ठीकु आहे। पहिरियों असां हिननि जो डिफरेंस पढ़ंदासीं, हिन जा कुझु एग्ज़ाम्पल ॾिसूं था, पोइ पाण पीएच स्केल ते, जीअं थर्मामीटर हूंदो आहे न गर्मी मापण जे लाइ, ईअं का बि लिक्विड हुजे, का पाणियाठ हुजे, का भली सॉलिड शइ बि हुजे, पर नॉर्मली लिक्विड्स जे लाइ इहो इस्तेमालु थींदो आहे। पोइ असां उन में पीएच स्केल जे थ्रू असां चेक कंदा आहियूं त उनजी जेको आहे नेचर कहिड़ी आहे, एसिडिक आहे या बेसिक आहे। ठीकु आहे। उहो तव्हांखे सॼो मां सम्झायां थो। हाणे हिन जा एग्ज़ाम्पल छा हूंदा आहिनि, जीअं मिसाल था वठूं HCl, जेको आम तौर ते तेज़ाब इस्तेमालु थींदो आहे। ॾिसो हिन जे अंदरि ॾिसी सघो था त हे क्लोरीन आहे ऐं हुन सां गॾु कंहिं रिएक्ट कयो आहे, हाइड्रोजन। सो जंहिंजे अंदरि हाइड्रोजन हूंदो आहे उहो छा हूंदो आहे, एसिड हूंदो आहे। हाणे सभु एसिड हिक जेतिरा न हूंदा आहिनि। तव्हां ॾिसो त हिकिड़ो एसिड अहिड़ो हूंदो आहे जेकॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता हथ जे मथां किरी पए त हथ जी खल सड़ी वेंदी आहे। उते ई वरी जेको असां बैटरियुनि में पाणी इस्तेमालु कंदा आहियूं, उन लाइ बि चवंदा आहिनि तेज़ाब आहे, पर उहो एतिरो हल्को हूंदो आहे जो कपिड़े वग़ैरह खे त साड़ींदो आहे पर हथ खे न साड़ींदो आहे। अहिड़े तरीक़े सां लेमन जूस जेको आहे इहो बि एसिडिक इन नेचर आहे, यानी कि उनजे अंदरि एसिडिक नेचर शामिल हूंदी आहे। जीअं सुरको आहे, सुरको हूंदो आहे न, जंहिंखे पाण जेको आहे इंग्लिश में विनेगर चवंदा आहियूं, स्पेल अलाए छा बि आहे। हाणे इहो बि छा हूंदो आहे, इहो एसिडिक इन नेचर हूंदो आहे। ठीकु आहे। सो अच्छा, ब्लीच जेको आहे बेकिंग सोडा हूंदी आहे, जेका सोडा जेका खाद इन में इस्तेमालु थींदी आहे केक वग़ैरह ठाहिण में, उहा वरी बेसिक इन नेचर हूंदी आहे, उहा हिन पासे ॾे हली वेंदी। सो ईअं खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके असांजी डेली रूटीन में इस्तेमालु थींदियूं आहिनि। अच्छा, हाणे हिन जो मिसाल आहे जीअं HCl। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां H2SO4, H2SO4 हिन में ॾिसी सघो था पिया हाइड्रोजन इस्तेमालु थियल आहे, त असां सम्झी वेंदासीं इहो छा आहे, जेको आहे असांजो एसिड आहे। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां हिन ॾे ईंदासीं जीअं सोडियम हाइड्रो ऑक्साइड। हाणे हिन में ॾिसो सोडियम ऐं हाइड्रो ऑक्साइड इन पाण में रिएक्ट कयो आहे, त हाइड्रो ऑक्साइड जंहिंमें हूंदो आहे उहो छा हूंदो आहे, उहो बेसिक इन नेचर हूंदो आहे। सो इहे असांजो छा आहे, बेस आहे। ठीकु आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां CH3COOH। हाणे हिन में ॾिसो हाइड्रो ऑक्साइड एंड में आयो आहे, हिन जो मूंखे नालो त यादि न आहे, हिनखे छा चइबो आहे, बहरहाल हे असांजो छा थी वेंदो, बेस थी वेंदो। हाणे एसिड ऐं बेस आई होप तव्हांखे सम्झ में अची वेंदो। सिंपली जंहिंमें हाइड्रोजन आयन हूंदो उहो एसिड आहे, जंहिंमें हाइड्रो ऑक्साइड यानी कि OH आयन हूंदो त उहो छा थी वेंदो आहे, बेसिक इन नेचर हूंदो आहे। हाइड्रोजन जे मथां प्लस जी ईंदी आहे, हाइड्रो ऑक्साइड जे मथां माइनस जी चार्ज ईंदी आहे। ठीकु आहे। हाणे इहो त हुयो फार्मूलो जेकॾहिं लिखियलु हुजे। ॿियो आम ज़िंदगी में इहो तरीक़ो हूंदो आहे, तव्हां उनखे चखे ॾिसंदा हो, जेकॾहिं उहो खटो हुजे, ठीकु आहे, त उहो छा हूंदो, एसिड हूंदो। जेकॾहिं कोड़ो हुजे त उहो छा हूंदो, बेस हूंदो। जीअं हाणे लेमन जूस आहे, खटो आहे, असां सम्झी वेंदासीं एसिडिक इन नेचर।
अच्छा जीअं ॿुधायोमांव त एसिड जी कैटेगरीज़ हूंदियूं आहिनि, सभु हिक जेतिरा स्ट्रॉन्ग न हूंदा आहिनि, के वीक एसिड्स बि हूंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां असां जेकॾहिं साबुण वारो पाणी हुजे उहो कॾहिं असां जेको आहे सो चखे ॾिसूं या टेस्ट करे ॾिसूं त उहो असांखे छा नज़र ईंदो, कोड़ो नज़र ईंदो, उहो छा आहे, बेस थी वियो। अञा बहितर तरीक़ो इहो हूंदो आहे या एग्ज़ैक्ट हुनखे मैयर करण जो तरीक़ो इहो हूंदो आहे त असां हुनखे pH वैल्यू ते जांच कंदा आहियूं। हाणे एसिड ऐं बेस में असां डिफरेंस जेकॾहिं पढ़ूं त हेॾो पाण लिखंदासीं मिसाल तेज़ाब ऐं हेॾो लिखंदासीं असास। अच्छा ॿियो हिकिड़ो अहम तरीक़ो आहे जेको इन्हनि खे आम ज़िंदगी में इस्तेमालु कयो वेंदो आहे या ख़ासि तौर ते लेबॉरेटरी में क्विकली इन्हनि खे चेक करण जे लाइ हिकिड़ो लिटमस पेपर हूंदो आहे। लिटमस पेपर, हाणे लिटमस पेपर टिश्यू पेपर वांगुरु हूंदो आहे, जीअं 2 आङुरियुनि जेतिरो हुजे न एतिरो हीअं डिघो हिकिड़ी चिप ठहियलु हूंदी आहे, जेको आहे सो पेपर जी हिकिड़ी स्ट्रिप ठहियलु हूंदी आहे। हाणे इहो अगेन जेको आहे सो 2 कलरनि में ईंदो आहे। इहो कहिड़नि कलरनि में ईंदो आहे, 2 कलरनि में ईंदो आहे। हाणे इन हिकिड़ो ईंदो आहे ब्लू में, यानी कि हल्को लाइट ब्लू हूंदो आहे, ऐं ॿियो ईंदो आहे पिंक कलर में, ठीकु आहे, या जंहिंखे रेड चई सघो था पिया। हाणे सिंपल इनखे तव्हां उन्हनि खे जेकॾहिं ॿोड़ींदो त उहो तेज़ाब आहे असास आहे, तव्हांखे उनखे ॿोड़ण सां ख़बर पवंदी। हाणे मां तव्हांखे सिंपल ॾिसो जीअं तरीक़े सां मां लिखियो आहे न, एसिड मां रेड कलर में लिखियो आहे, ईअं सम्झो त जेको तेज़ाब आहे उनजो कलर ॻाढ़ो आहे। मां जेको बेस आहे इहो ब्लू कलर में लिखियो आहे, ईअं सम्झो खणी त जेको असास आहे उनजो कलर ब्लू आहे, पर लाइट ब्लू हूंदो आहे। तव्हां हिनखे ब्लू यादि रखी छॾियो। सो जॾहिं बि लिटमस पेपर पिंक कलर में चेंज थी वञे, यानी कि रेड खणी अचूं, त उहो हमेशह एसिड हूंदो। जेकॾहिं उहो ब्लू कलर में चेंज थी वञे त उहो छा हूंदो, असास हूंदो। हाणे हिकिड़ो असां सॉल्यूशन खयोंसीं, ठीकु आहे, हिकिड़े जेको आहे सो बीकर में, बीकर हिकिड़ो शीशे जो जीअं थां हूंदो आहे, जीअं गिलास हुजे न, ईअं लेबॉरेटरी में आमतौर ते इस्तेमालु थींदो आहे। हिन जे मथां हिते पैमाना लिखियलु हूंदा आहिनि, 5 मिलीमीटर, 10 वग़ैरह वग़ैरह, ठीकु आहे। हिन में असां हिकिड़ो लिक्विड खयो आहे, असांखे ख़बर न आहे एसिडिक आहे या बेसिक आहे। असां उनजे अंदरि ब्लू कलर जो जेको लिटमस पेपर हुयो उहो विधोसीं, ॿाहिरि कढियोसीं त उहो थी वियो रेड या पिंक थी वियो चइजे, ठीकु आहे। जॾहिं बि का शइ पिंक में चेंज थी वेंदी असां चवंदासीं हीअ एसिड आहे। अच्छा जेकॾहिं इहो हाणे ब्लू पेपर विधोसीं, जेकॾहिं असां उती वरी रेड पेपर हिन जे अंदरि विझी ॾिसंदासीं या पिंक पेपर, त उनजो कलर चेंज न थींदो। छो जो को एसिडिक जेको सॉल्यूशन हूंदो आहे, सॉल्यूशन में मुराद आहे जेको लिक्विड, हिनखे सॉल्यूशन चइबो आहे। अच्छा एसिडिक सॉल्यूशन जेको हूंदो उहो कंहिं बि लिटमस पेपर खे ब्लू हूंदो या पिंक, उनखे पिंक में करे छॾंदो। हाणे ब्लू हूंदो उनखे त उहो चेंज करे पिंक करे छॾंदो, ठीकु आहे, पर जेको पाण हूंदो ई पिंक त उनखे कीअं चेंज कंदो, उनखे त चेंज न करे सघंदो न, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, छो जो ऑलरेडी पिंक में आहे। अहिड़े तरीक़े सां असां ॿियो हिकिड़ो सॉल्यूशन कयोसीं, हाणे जंहिंमें असास भरियल आहे, असांखे ख़बर न आहे। असां जेकॾहिं उनखे ब्लू पिंक लिटमस पेपर विझंदासीं त उहो उनखे चेंज करे छा करे छॾंदोसि, ब्लू करे छॾंदो, पर जेकॾहिं ब्लू उन में विझंदासीं त उनजो कलर चेंज न थींदो, ठीकु आहे। सो इन में कंफ्यूज़ न स्टूडेंट, पिंक में ब्लू में रेड विझूं त ब्लू थी वेंदो, पिंक विझूं ब्लू थी वेंदो, या ब्लू विझूं पिंक थी वेंदो, इहो उन्हनि खे सम्झ में न ईंदो आहे। सिर्फ़ु तव्हां हे ज़हन में रखी छॾियो एसिड जो कलर पिंक आहे ऐं बेस जो कलर कहिड़ो आहे, ब्लू। बी फॉर बेस, बी फॉर ब्लू, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं को बि तव्हांखे ख़बर न आहे, मां हिकिड़े अमोनिया जेको आहे हिनजो हिकिड़ो लिक्विड जेको आहे खणियो हिन में बीकर में। हाणे इन में जेकॾहिं मां ब्लू लिटमस पेपर विझंदुमि त उनखे चेंज न कंदो, छो जो ऑलरेडी उहो ब्लू आहे, छो जो हे बेस असास आहे न अमोनिया, ठीकु आहे, हे जीअं असां पढ़ी आया आहियूं सोडियम हाइड्रोक्साइड। हाणे जेकॾहिं इन में असां विझंदासीं ब्लू लिटमस पेपर त उनखे चेंज न कंदो, छो जो असास जो कमु इहो हूंदो आहे त लिटमस पेपर खे कहिड़े कलर में खणी ईंदो आहे, ब्लू कलर में। ब्लू ऑलरेडी आहे, उहो चेंज न थींदो। अहिड़े तरीक़े सां पिंक लिटमस पेपर जेकॾहिं विझंदासीं त उहो चेंज थी करे छा थी वेंदो, ब्लू थी वेंदो। हाणे इहो तव्हांखे ध्यान में रखिणो। हाणे चऊं था पिया तेज़ाब जंहिंमें हाइड्रोजन आयन हूंदो आहे, असास जंहिंमें हाइड्रो ऑक्साइड आयन हूंदो आहे, ठीकु आहे। ॿियो तेज़ाब छा हूंदा आहिनि, खटा हूंदा आहिनि, दे आर सोर इन नेचर, ठीकु आहे, SOUR माना खटा। ऐं हे छा हूंदा आहिनि, बिटर इन टेस्ट, ठीकु आहे, या चवंदासीं जेको आहे एसिड्स टेस्ट सोर, ऐं असास जे लाइ चवंदासीं बेसिस टेस्ट बिटर, ठीकु आहे, कोड़ा। अच्छा उनखां पोइ तेज़ाब जेके हूंदा आहिनि उन्हनि जे अंदरि हाइड्रोजन आयन हूंदो आहे, पढ़ी आया त हिन में हाइड्रो ऑक्साइड आयन हूंदो आहे। ॿियो हिननि में छा फ़र्क़ु हूंदो आहे, अच्छा ॿियो फ़र्क़ु में असां लिटमस पेपर लिखंदासीं त एसिड टर्न्स लिटमस पेपर इनटू पिंक, ठीकु आहे, ऐं बेसिस ऑलवेज टर्न लिटमस पेपर इनटू ब्लू। हाणे ब्लू हूंदो त उनखे चेंज न कंदा, पिंक हूंदो त उनखे चेंज करे छॾंदा। हे वरी जेकॾहिं एसिड हूंदो त उनखे पिंक लिटमस पेपर विझंदासीं त उनखे चेंज न कंदा, जेकॾहिं ब्लू विझंदासीं त उनखे चेंज करे पिंक करे छॾंदो, ठीकु आहे। सो तेज़ाब जो कलर कहिड़ो आहे, पिंक, ऐं असास जो कलर कहिड़ो आहे, ब्लू आहे। अच्छा हाणे pH स्केल ते चऊं था पिया त हिकिड़ो हिननि में इहो बि डिफरेंस लिखिबो आहे, पर उन लाइ पहिरियों pH स्केल पढ़ी था अचूं। pH स्केल मुंहिंजो अक्सर क्वेश्चन ईंदा आहिनि। हाणे pH स्केल छा हूंदो आहे, जीअं थर्मामीटर ते लाइना हूंदियूं आहिनि न, इन में हिक खां लाइना शुरू थींदियूं आहिनि। मिसाल
A1 A2